नाज़रीन असीं साजन अॾे वटि मौजूद आहियूं जिते गैस सिलेंडर फाटण सबबि पोइ त सरदार पिताफ़ी संदसि 4 वरियं जो पुटु इरफान फौत थी विया। उन जाइ ते मौजूद आहियूं। हितां ॻोठाणनि खां पुछूं थियो वाक़ियो कीअं पेश आयो, गैस सिलेंडर जॾहिं फाटो त केतिरो धमाको थियो ऐं छा महसूसु थिए पियो। असां हिते अॾे ते मौजूदु हुयासीं, तमामु ज़ोरदार धमाको थियो। जेके ॿई पियो पुट ज़ख़्मी हुया, हिते हुननि जो इलाजु न थी सघियो। असां हिननि खे खणाए रेमियार खणाए वियासीं, उते वीचारा ॿई मरी विया। इन जे करे ग़रीब माण्हू हुयो, इन वटि का शइ कोन्हे, सफ़ा ग़रीब हुयो, लाचार हुयो वीचारो, पंहिंजो पोरड़ियो कंदो हो, पंहिंजा बच्चा पारींदो हुयो। इहो ई हुयोसि, ॿियो न ज़मीन अथसि न ज़ंब अथसि, का शइ कोन अथसि, तमामु ग़रीब हुयो। हा, पोयों 4 पुटड़ा अथसि, 2 न्याणियूं अथसि। हा, न को माल अथसि न को ज़मीन अथसि, ग़रीबड़ो हुयो वीचारो, उन वटि का शइ बि कोन हुई। इन करे असां हाणे अपील था कयूं उन वीचारे जी मदद कई वञे। हेॾो सारो नुक़सानु थियो आहे, हेॾो सारा धमाका थिया। साईं धमाको वॾो ज़ोरदार हुयो, इन में असां विफलिजी वियासीं। जीअं इन खे ॾिठासीं ॿई पीउ पुट ज़ख़्मी हुया, एतिरो ज़ख़्मी हुया जो रते से रत चूर हुया। उन खां बाद में जे क़रीबी एरिया इस्पताल आहे उते खणाए वियासीं। वरी सवारी जो बंदोबस्तु कयासीं, सवारी अची भई इन खे रेमियार खणाए वियासीं, पर हुते ई दम ॾेई विया। इन जो गुज़र सफ़र इन ते हुयो जेको शाम जो 2 किलो अटो वठी इन ते कमु कंदो हो, पंहिंजो बच्चनि जो गुज़र सफ़र कंदो हो। अथसि 4 ॿार अथसि, पुट 2 न्याणियूं अथसि, बाक़ी इन ते गुज़ारो अथसि। बाक़ी असां गवर्नमेंट खे अपील था कयूं इन जी वायर करे ऐं त उन्हनि सां साकार करे। सरदार अली जेको हो उनजी कैफ़ियत इहा हुया, ग़रीब मिस्किन माण्हू हो, पंचायत जो कमु कंदो हो। साजन अॾे ते उनजो दुकानु हुयो। हादसो थियो जेको सिलेंडर हुयो ऐं बाहि वारो भठी पचाईंदो हो जंहिं ते गैस वारो, उहो फाटियो। उनजे हादसे में जेको पाण शहीद थी वियो, उनजो पुट बि हिकिड़ो 8-9 साल जो, उहो बि शहीद थी वियो। गॾु वेठल हुया ॿई दुकान ते, पंहिंजे ते मांडली हुयसि खोखो रखियलु, पर ई जॻह ते पंहिंजी जॻह न हुयसि, उहा पंहिंजे सौट जी जॻह हुयसि, उते वेठो कमु कंदो हो। ग़रीब, ॿियो को रोज़गारु उन्हनि जो कोन्हे। उनजा नंढड़ा ॿार 5-6 आहिनि, ॿिया 2 न्याणियूं अथसि, छित मथां 3-4 पुट अथसि, बेवाही थी वई उनजी घरवारी बि। असां गवर्नमेंट खे अपील इहा कयूं था त उन्हनि जे लाइ असांखे जेकी गवर्नमेंट खे आहे उहा बिल्कुलु उन्हनि जे रोज़गार जे लाइ, उनजे ॿारनि जे तालीम जे लाइ बिल्कुलु असांखे मदद करे। असां मदद जे लाइ गवर्नमेंट खे अपील कयूं था। स्कूल वेंदा आहियूं, अबे जे वजह खां पोइ स्कूल डिस्टर्ब थी वियो आहे। खाइण पीअण त कुझु ई कोन्हे। अबो रोज़गारु कंदो हो, रोज़गार खां पोइ फौत थी वियो। जॾहिं मूंखे ख़र्ची ॾींदो हो, सब्ज़ी अटा वग़ैरह वठी ॾींदो हो, असां घाराईंदा लोलो पचाए खाईंदासीं। हाणे असांजी पढ़ाई डिस्टर्ब थी आहे। हाणे असां सरकार खे अर्ज़ु कयूं था असांखे असांजी मदद कनि। नाज़रीन, सरदार ऐं उनजो पुटु इरफान उनजे फौत थियण खां पोइ जेको गैस सिलेंडर फाटण सां हादसो थियो, उनजे फौत थियण खां पोइ उन जा ॿारड़ा यतीम थी विया आहिनि। उनजी बेवा घरवारी जेका आहे उहा बेवा थी वई आहे। उन्हनि जे घर भातियुनि जूं, उन्हनि जे वारसनि जूं, उन्हनि जे अज़ीज़ जूं, मिटनि माइटनि जूं ॻाल्हियूं मां ॿुधियूं। उहो अकेलो ई घर जो फ़र्द कमाईंदड़ हुयो जेको घर ॾे अटो खणी ईंदो हो ऐं सब्ज़ी ॿारनि जे पेट पालण जो ज़रियो बणियलु हुयो। उनजे फौत थियण खां पोइ हू लावारिस थी विया आहिनि। गवर्नमेंट खे अपील कनि था त उन्हनि जी मदद कनि, जीअं ॿारनि जी तइलीम बि जारी थी सघे ऐं पंहिंजो पेट बि पाले सघनि। कैमरामैन इबरार कोलाची सां गॾु लतीफ़ लगारी, KTN न्यूज़, मीरपुर मां थियलो।